मेहरबानी सां हिते पहुतो। असल में MNV ड्रेन जी जेका हिस्ट्री आहे उहा तबाहकारी आहे। असांजो मंशूर तबाह छाजे करे थियो, इन MNV ड्रेन जे करे थियो, जंहिंमें पंजाब जे फैक्ट्रियुनि जो गंदो पाणी आहे। हाणे जेको असांजो इलाइक़ो अभान या आस पास पसगिरदाई बचियल आहे, त हिननि जी प्लैनिंग आहे। हिकिड़ा मुराद शाह अहिड़ा जाइल क़िस्म जा माण्हू पोइ हिते वेहारिया आहिनि, ऑफिसर मुक़ररु कया आहिनि, जो इन्हनि खे ख़बर ई न आहे त बका छा में आहे ऐं तबाही छा में आहे। हाणे हथ वठी इहे जेको बकाया रहियल असांजो भान ऐं पसगिरदाई जो इलाइक़ो आहे, उन खे बि इहो MNV ड्रेन जो ज़हीरो पाणी इंडस लिंक में छोड़ करे तबाह करण जी कोशिश में आहिनि। ऐं हिननि जी प्लैनिंग आहे त जीअं हिन खे असां तबाह कयूं, ग़रीब माण्हू पंहिंजूं जंहिं वटि एकड़ आहे 5 एकड़ उहे खपाए वॾेरनि जे हवाले करे हितां लॾे हलिया वञनि। तव्हां ॾिठो हूंदो त मंशूर जा हज़ारें एकड़ ज़मीन आहे, इन MNV ड्रेन जे तबाह करे तबाह थियूं ऐं ज़रई पाणी न हुजण जे करे तबाह थियूं। असां वञूं त केॾे वञूं, उहो चवंदा आहिनि मोल यज़ीद ते त लानत सभु को विझंदो आहे, ज़िंदा ते माण्हू विझे त पोइ अहसासु थिए उनखे। पाणी केरु बंदि कंदो आहे? यज़ीद टोलो बंदि कंदो आहे। असां मज़लूम आहियूं, इनशाला कल्ह बि इमाम हुसैन सां खड़ा हुआसीं, अॼु बि खड़ा आहियूं। असां पंहिंजो सिर ॾेई बि पंहिंजे हक़ लाइ निकिरंदासीं ऐं असांजो मुतालबो आहे ऐं घुर आहे असांजो, केरु हिनखे मज़ाक मश्किरी न सम्झे। जेके वाटा हींअर MNV ड्रेन जो पाणी इंडस लिंक में छोड़ करे झुमरियूं था आणनि त असां पाणी ॾिनो आहे, इहो तव्हांजो पाणी मौत आहे। मौत खे असां कंहिं बि तरह सां हथ वठी क़बूल न कंदासीं। मरणो हूअं ई आहे, तव्हां ॿारे वञो हलिया, पर इहो मौत असां ख़ुदकशी कोन कंदासीं। उन करे बिना कंहिं देर जे असांखे दादू बैराज ज़रिए, टिमोर पंपिंग स्टेशन जे ज़रिए वाह मां दरिया जो मिठो पाणी पुॼायो वञे। जे नथा पुॼायो त ॿी सूरत में असां लाइ अमल ठाहे एक्शन खणंदासीं ऐं पंहिंजो एहतिजाज जो सिलसिलो जारी रखंदासीं।